काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी कदर जी वकार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, अज तवां असां 10 मुहर्रमुल हराम 1446 हिजरी में हिन सालाना अजीम शान शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस में नौरंग वाहद बिरादर मुकर्रम हजरत मौलाना मोहम्मद उजैर गुल जागीरानी साहब जन जी दावत हिन शदीद गर्मी जी मौसम में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। सुबुह खां प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। काफ़ी बुज़ुर्गन आलिमन अगवाणन ऐं अकाबिरन जा बयान थी गुज़रिया ऐं काफ़ी नातखान हज़रातन जा हमदिया ऐं नातिया कलाम भी थी गुज़रिया ऐं इंशाअल्लाह मूंखां पोइ बि हे प्रोग्राम जारी ऐं सारी रहंदो। मां बि मुख्तसर वक्त जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िर थियो हां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ सच ॻाल्हाइण, अवां खे उन जे सम्झण, असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुहर्रमुल हराम जो महीनो जारी ऐं सारी आहे ऐं अवां खे बख़ूबी इल्म आहे त इन मुहर्रमुल हराम जे महीने में बिन अजीम शख्सियतुन ऐं बिन अजीम हस्तिन जी शहादत थी आहे। पेरी मुहर्रमुल हराम ते सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत ऐं 10 मुहर्रमुल हराम ते सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत। मां बारहा पंहिंजन प्रोग्रामन में पंहिंजी गुफ्तगूअ में पंहिंजन उनवानन में इन ॻाल्हि जी वज़ाहत करे चुको हां त मुसलमानों मदीने जे मीर जा समूरा सहाबा वॾे शान वारा आहिनि। चओ हुज़ूर जा समूरा सहाबा जेके मोहब्बत सां वेठा हो, मोहब्बत सां ॻाल्हाईंदा हलो। चओ त हुज़ूर जा समूरा सहाबा, आवाज मुंह ताईं अचे, मुंहिंजे साईं जा समूरा सहाबा वॾे शान वारा, समूरा सहाबा वॾे मान वारा, समूरा सहाबा वॾे मर्तबे वारा, समूरा सहाबा वॾी फज़ीलत वारा। रब्बे मुहम्मद जो कसम, मदीने जे मीर फरमायो, अस्हाबी कन नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। दुनिया वारो मां मुहम्मद करीम जा समूरा सहाबा सतारन वांगुर थव। कंहिं हिकड़े सहाबीअ जी दामन खे पकड़ींदो हिदायत वारा बणजी वेंदो। समूरा सहाबा असांजे अखियुनि जो नूर आहिनि। समूरा सहाबा असांजे दिलनि जो सुरूर आहिनि। त अल्लाह जो कसम, समूरा सहाबा असांजे मथन जो ताज आहिनि। असां जने सोने अबू बकर सिद्दीक जो, सोने उमर फारूक जो, सोने उस्मान ज़िन्नूरैन जो नालो था खणो त माण्हू कावड़जी था पवनि। पोइ ॿी ॻाल्हि कोन्हे, हिकिड़ी ॻाल्हि था कनि, वहाबी है, देवबंदी है, लहाबी। सोने अली जा बि मुनकिर बेअदब गुस्ताख, सोने हसन हुसैन जा बि बेअदब मुनकिर गुस्ताख। मां बारहा चयो त अल्लाह जो कसम, असां मुर्शिद अली जा बि नौकर हो। अॼु मुर्शिद अली जा नौकर मोहब्बत सां त चओ सुभान अल्लाह। असां सोने हुसैन जा बि नौकर हो।
असा सुहणे हसन जा बि नौकर हो रब्बे मोहम्मद जो कसम असा सुहणे अबू बकर सिद्दीक जा बि नौकर हो ॾाढा 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 जो सुभान अल्लाह भला पोइ अचा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां मां साथियुनि खे चवां थो मां तुम तव्हांखे ॿ रोज़ा नज़र ईंदा हिकिड़ो रोज़ो मदीने पाक जी धरतीअ ते अबा कंहिंजो रोज़ो आहे अबा कंहिंजो रोज़ो आहे मुझे साईं जो रोज़ो मुझे आका जो रोज़ो साईं पंहिंजे रोज़े में आरामी हिकु रोज़ो तोखे मदीने जी सरज़मीन ते नज़र ईंदो जंहिं मदीने जे मीर फरमायो हो मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह मुझे आका फरमायो दुनिया वारो इन दुनिया में काई जन्नत कोन्हे हिकड़ी जन्नत मां मोहम्मद करीम जे मिंबर खां वठी मां मोहम्मद करीम जे घर ताईं जेको टुकड़ो आहे रब इन टुकड़े खे जन्नत बणाए छॾियो आहे हिकिड़ो रोज़ो मदीने जी धरतीअ ते मां ॾे तवज्जो कजां ॿियो रोज़ो करबला जे रेगिस्तान धरतीअ ते मदीने जे रोज़े में तोखे मुंहिंजो साईं सुतल नज़र ईंदो अब ॻाल्हायां नाराज़ न थींदो काबिल जिंदा उन्हनि मोहब्बत सां समाअत कजो मदीने जे रोज़े में मुंहिंजो साईं आरामी करबला वारे रोज़े में मुर्शिद हुसैन आरामी नौरंग वाह वारा जुमले खे ज़ाया न कजाए मदीने जे रोज़े में मदीने जे मीर जे कदमनि में ॿियूं शख़्सियतूं आरामी हिकिड़े जो नालो अबू बकर सिद्दीक ॿिए जो नालो उमर फारूक करबला जे रेगिस्तान धरतीअ ते मुर्शिद हुसैन जे रोज़े ते नजर कर मुर्शिद हुसैन के रोज़े में बिन नौजवानन बिन शहीदन जो कब्रूं तू पुछा कर उहे कब्रूं के जो तोखे ॿुधायो वेंदो साईं करबला जे शहीदन जो तू पुछेन अब शहीदन जा नाला भी हूंदा भला उन जा नाला त ॿुधाए केहन जवानन जो कब्रूं क़यामत जी सुबह कायम थी सके थी तोखे इहे मलक उन्हनि शहीदन जा नाला न ॿुधाईंदा नाला ॿुधाइन मन पंहिंजे मसलक के खत्म कर तो के माता बुधाया त करबला जे सोने हुसैन जे रोज़े में सोने हुसैन सा गद जेका नौजवान आरामी उहे सोने हुसैन जा भाउर हिकिड़े जो नालो अबू बकर रात ॿिए जो नालो उमर सुहणे अली पंजन बच्चन जा नाला रखया अबू बकर उमर उस्मान सुहणे हसन पंजन बच्चन जा नाला रखया अबू बकर उमर उस्मान मुर्शिद हुसैन पंजन बच्चन जा नाला रखया अबू बकर उमर उस्मान जेकॾहिं हुननि नाला रखया त तुंहिंजे पेट में छो सूर आहे जॾहिं सोने अलीअ जी मोहब्बत हुई त तोखे नफ़रत काॾां आई आहे मां साथियुनि खे चवंदो आहियां इहा नफ़रत सोने अलीअ जी न हुई इहा नफ़रत तुंहिंजी आहे अल्लाह जो कसम सहाबा जो पाण में प्यार हो मां चुम असां सोने अबू बकर सिद्दीक जा बि नौकर हो मां जो घणो टाइम न वठंदो मुंहिंजा मुसलसल कल खां बयानात मां बि ॾाढो थकियल आहियां कोशिश कंदो जल्दी उनवान खे उकलायां असां सोने अबू बकर सिद्दीक जा बि नौकर हो असां जनाब उमर फारूक जा बि नौकर हो असां जनाब उस्मान ज़िन्नूरैन जा बि नौकर हो असां जनाब अलीजुल मुर्तज़ा जा बि नौकर हो असां सुहणे बिलाल सुहणे साद सुहणे सईद जा बि नौकर हो असां हजरत सलमान हजरत तलहा जा बि नौकर हो त असां जनाब अमीर मुआविया जा बि नौकर हो नौरंग वारा असां सुहणे हसन सुहणे हुसैन जा बि नौकर हो असां अम्मा फातिमतु ज़हरा जा बि बचड़ा हो ॾाढा ॾाढा त चओ न सुभान अल्लाह असां अम्मा फातिमतु ज़हरा खातून अव्वल जा बि बचड़ा हो त हे जुमला पंहिंजे दिल जे फरहीअ ते लिखी छॾ हे देवबंदी अम्मा आयशा सिद्दीका जा बि बचड़ा आहिनि
हुसैनीअ जी ॻाल्हि करे थो, सोने हुसैन जे शान जो केरु मुक़ाबिलो कंदो? अल्लाह जो कसम, वॾे शान वारा। दुनिया में को ॿार ॼमे थो, नालो तो रखे अब्बो, अम्मा, ॾाॾो, ॾाॾी, नानो, नानी, अब सम्झो था न, चाचो, मामो, नाला चाइनि कांडेरो ख़ान, छंछर ख़ान, आचर ख़ान, सूमर ख़ान, अमारो ख़ान, अरबा ख़ान, खमीज़ ख़ान, जुम, अब ये नाला है। हाँ साईं, बई बचड़ा जाए मारे तवज्जो कजाए। मुझो साईं सोने अली जे घर आयो, मुझे साईं पुछो अली न बचड़े जो नालो छा रखियो थई? सोने अली फरमायो मुझा साईं नालो रखियो आ हर्ब। हर्ब माना जंग, जंग जिहादी मानू हा न, मुजाहिद मानू हा, हमेशा जिहाद। अल्लाहु अकबर। साईं नालो रखियो आ हर्ब। मुझे साईं फरमायो अली हिन जो नालो हर्ब न है, हिन जो नालो हसन आ। जॾहिं सोने हुसैन जी विलादत थी, मुझो साईं जनाब अलीउल मुर्तज़ा जे घर आयो। अल्लाहु अकबर। मुझे साईं पुछो अली हिन बचड़े जो नालो छा रखियो थई? या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं हुन जो नालो ता हसन रखियो, हाणे हिन जो नालो हर्ब रखियो। मुझे साईं फरमायो न न अली हुन जो नालो हसन हो, हिन जो नालो हुसैन आ। ये जन्नती जवान, इन्हनि जे शान जो केर मुकाबलो कदो, मान जो केर मुकाबलो कदो, मर्तबे जो केर मुकाबलो कदो, फजीलत जो केर मुकाबलो कदो। ओ नौरंगा वारा, इन्हनि बिनी बचड़न जा नाला रखण वारा, आमीना जो लाल पाण हो, इन्हनि बिनी बचड़न जे कन्नन में आज़ान चवण वारो मुझो आका पाण हो, इन्हनि बचड़न जे कन्नन में तकबीर चवण वारो मदीने जो मीर पाण हो, इन्हनि बिनी बचड़न के गुठी ॾियण वारो अल्लाह जो महबूब पाण हो, इन्हनि बिनी बचड़न के कुरान जी पहिरीं तालीम ॾियण वारो, कुरान जो पहिरियों सबक ॾियण वारो मुझो आका पाण हो, इन्हनि बचड़न जी उंगली पकड़े करे हलाइण वारो मुझो साईं पाण हो। अल्लाहु अकबर कबीरा। ये ॿई बचड़ा वॾे शान वारा, इन्हनि जी तरबियत वॾे शान वारी, इन्हनि जा अखलाक वॾे शान वारा, इन्हनि जी बहादुरी वॾे शान वारी, इन्हनि जी सरदारी वॾे शान वारी। रब्बे मोहम्मद जो कसम, माने तवज्जो कजाए, अॼु दुनिया में जाते जलसे ते वञा थो, कोन को साथी मिले थो। साईं मुझो बचड़ो मुझो बेअदबा, साईं बाअखलाक न है, बेअखलाक अदब करण जे लाइ तैयार न है, हया करण जे लाइ तैयार न है, खिदमत करण जे लाइ तैयार न है, चवण वठण जे लाइ तैयार न है। मां उन साथी के चवंदो हो ओ अल्लाह जा बाना, हिक है दुआ हिक है दवा, ॿई गॾो गॾो हलंदा तॾहिं तरबियत थींदी, दुआ बि हले गॾो गॾो दवा बि हले। अॻे बचड़नि जी पैदाइश थींदी हुई, घरनि में क़ुरान जी तिलावत थींदी हुई, घर में ज़िक्र अस्कार थींदा हा, उन जा ॻोल्हे ॻोल्हे नाला रखिया वेंदा हा, वॾे एहतिमाम सां अक़ीक़ा कया वेंदा हा। अॼु 1400 साल गुज़री विया, अॼु बच्चे जी विलादत थी थे, अॼु घरनि जे अंदर गाना बजाना था हलन, अॼु घरनि जे अंदर रंडियूं नचनि थियूं, अॼु घरनि जे अंदर खदड़ा नचनि था, अॼु दुल्हन तमामनि जो एहतमाम थो थिए, अॼु बचड़े जी विलादत थी थे, अम्मा जे मथे ते पोती कोने, अम्मा बच्चे खे खीर थी प्यारे, अम्मा खे वुज़ू कोने, अम्मा बचड़े खे थाने सां प्यारे थी, सॼे पासे खां न खॿे पासे खां लाए थी। पोइ इन बचड़े जी कहिड़ी तरबियत थींदी, इन बचड़े जो कहिड़ो किरदार थींदो, इन बचड़े जा कहिड़ा अखलाक थींदा। ओ नूरुल्लाह वारा, जॾहिं मां अम्मा फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जे पाक ज़िंदगीअ ते नज़र थो कया, उहा अम्मा फातिमतुज़ ज़हरा जॾहिं मदीने जे मीर फरमायो हो फातिमतु बिज़अतुम मिन्नी, फातिमतु बिज़अतुम मिन्नी, फातिमतु बिज़अतुम मिन्नी। ओ दुनिया वारो, फातिमा मां मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो थव, उहा अम्मा फातिमतुज़ ज़हरा जॾहिं मदीने जो मीर उथी बीही करे जॾहिं अम्मा फातिमा मुझे साईं जे ख़िदमत में ईंदी हुई, अहादीस मुबारका जे किताबनि में अचे थो, ॿिनी जहाननि जो सरदार उथी बीही करे पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा फातिमतुज़ ज़हरा जो इस्तक़बाल कंदो हो। किताबनि में अचे थो ॿई बचड़ा हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन। अब तवज्जो आहे न, थकिया त न आहियो न,
अने मां आगाज ही न कियो अने उनवान परे आ थकजी पियो तो दुआ कराए जान छडाया बस मोहब्बत सां वेठा तो बर मिनट हलऊं था इंशाअल्लाह हणी हन था क्यों बई बचड़ा नंढड़ा हा अम्मा फातिमा ज़हरा हिकड़े वक्त में टे कम कंदी ही अबा घणा कम गलायो घणा कम टे कम किताबन में अचे थो अम्मा फातिमा बचड़न के झोलीअ में विझी लोलीअ में विझी हिक हथ सां उन झोलीअ के झूलाईंदी ही अब ॻाल्हि समझ में अचे थी न तव्हां में झोलियूं आहिनि न गोगड़ू सुम्हंदो न आहे वर्ष बाबा ॾेस वीटर वात में हण झोली खट में हाँ वर्ष ख़ुदा जी का मार पवई जीअण जंजाल करे छॾियो न पाण खे आराम थई न असांखे तो आराम वर्ष लॻी पई आहे अॻे अमड़ियूं बच्चन खे बदुआऊं न ॾींदियूं अल्लाह जो कसम अमड़ियूं बच्चन खे दुआऊं ॾींदियूं हो बच्चो तंग कंदो न अल्लाह हिदायत ॾे अल्लाह नेक करे रब सालिह करे न करिए बच्चा अल्लाह कुरान जो कारी बनावा ये रब कुरान जो आलिम बना दुआऊं वॾी दुआऊं ॾींदियूं हो अॼु त बाबा लाइ का वरी घणो ॻाल्हाईंदा मायूं कावड़ जी पवंदी हा भले ॻाल्हियूं साॻियूं आहिनि घबरायो न हा बहरहाल अम्मा फातिमा हिक हथ सां हसनैन करीमैन जे झूले खे झूलाईंदी ही सुभान अल्लाह चौदक ते वधान दोरंगवा वारो अम्मा फातिमा बे हथ सां जंड खे हलाईंदी ही अगे जंड हूंदा न जंड अॼु बि मिलन था पर हाणे मशीनियूं अची वियूं कम लही विया न त अॻे अमड़ियूं जंडनि खे पाण हलाईंदियूं हिक सां बचन जी झोली ॿिए हथ सां जंड जुमिले खे ज़ाया न कजां ख़ुदा जो कसम किताबनि में चए थो अम्मा फातिमा पंहिंजे ज़ुबान सां अल्लाह जे पाक क़ुरान जी तिलावत कंदी हुई क़ुरान जो मज़ो तव्हां वठी काथे ॾिठो आहे ये अजीब नशो आ कुरान जो खुदा जो कसम हिकड़ो नशो भंग जो गिलास हण त हमरा अब मुके झल जाए अब वीडियो रेडी तव न अब मां वञो त मुके वठ जाए अल्लाहु अकबर कबीरा अब ॾिसो न शराब हिकड़ो दुनिया जो आ रब मना के शराब ना है पियणो रब मना के शराब ना है पियणो नथा पियो हां साईं ऐं भई रब फरमाए थो مثل الجنة التي وعد المتقون فيها أنهار من ماء غير آسن وأنهار من لبن لم يتغير طعمه وأنهار من عسل من خمر لذة للشاربين وأنهار من عسل مصفى رب تو فرمائے ما اللہ جنت جلائے جنت میں نہروں تیار کیوں ہیں پانی جی نہر کھیر جی نہر ماکھی جی نہر رب تو فرمائے ما جنت جلائے شراب جو نہروں بھی تیار کرایو ہیں शराब का पंजो पान के बचाए जाए रब तो फरमाए हो शराब दिल ते पी जाए कादे शराब कादे जन्नत जो शराब हां सही फर्क आ कादे भंग वारो नशो जो हमरा गिलास हणे थो जिम्मेदारी सा ॻाल्हायो थो या बे खबर न है अम्मा है या बे खबर न है ए भेण है या खबर न है न्याणिया खबर न है घरवारिया तमीज खत्म थी वने हया खत्म तो थी वने अल्लाहु अकबर पर कुरान जो नशो तो कुरान जो नशो न जिन जे मथा कुरान जो नशो चढ़ियो आ उन्हनि खे ख़बर त कुरान जे पढ़ण में केॾी लज़त आ ऐं नौरंग वारो कुरान जे ॿुधण में केॾी लज़त आ मुझे पढ़ने देना अर्रहमानु अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان خلق الإنسان من صلصال كالفخار
नार व खलकल जान्न मिन मारिजिम मिन नार फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। चौन सुबहानल्लाह। अल्लाहु अकबर। तो कुरान जो मज़ो वरतो कोन्हे न। हाँ सही कुरान पढ़ी त ॾिस अल्लाह जो कसम मां चुम बच्चन जी तरबियत ते नज़र त कर छा त बच्चन जी तरबियत हुई अल्लाह जो कसम छा त तरबियत हुई। बच्चन के सहाबा हलाल कराईंदा हा हलाल तव्हां सां मां त हलाल ऐं हराम जी तमीज़ ही ख़त्म थी वई आहे। अधु कम त अल्लाह पनाने सां मौलवियुनि लाइ छॾिया आहिनि। हाँ साईं हिकिड़ो मौलवी साहब हुयो कई जॻह ते चंदो वठण जे लाइ उन महिल जो साईं मुंहिंजो सॼो पैसो हराम जो आहे सॼो पैसो करप्शन जो आहे ऐं तूं मदरसे मस्जिद लाइ तोखे चंदो कीअं ॾियां। मौलवी साहब जो ख़बर आहे न तूं चंदो ॾे तुंहिंजो पैसो न मदरसे में हणंदुमि न मस्जिद में हणंदुमि दफ़ा बेफ़े हराम जो पैसो आहे न मां तुंहिंजे पैसनि मां मदरसे जा बाथरूम ठाहींदुमि। वाह जवान जा पुट पोइ कॾहिं कमल साईं ॿेर वारा वॾा साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह मूंखे कंहिं साथी वाक़ियो ॿुधायो साईं असर जी नमाज़ पढ़ाए ॿाहिरि निकिता ॾिठो त बोरची खाने में बावर्ची तालिबनि जे लाइ मानी पियो पचाए। साईं जो अल्लाह जबाना हेॾिया आयो नमाज़ पढ़ी साईं नमाज़ न पढ़ी आहे मां ॿाहिरि वियो हुउमि थोड़ी देरि थी वई तालिबनि जी मानी खे देरि पई थिए मां जल्दी मानी पचाए वठां त मानी तयारु थी वई आहे हाणे नमाज़ पढ़ां थो वरी तवजो कजांइ। साईं फरमायो अल्लाह जा बना हाणे जो हाणे इन मानी खे खण ॻोठ खां ॿाहिरि वञ खॾ खे खोट इन मानी खे उन खॾ में विझी इन मानी खे दफ़न करे या बे नमाज़ी जे हथनि जी मानी को जानवर बि न खाए। जॾहिं एडी तकवा हुई एडी आजिज़ी इनकिसारी हुई एडी परहेज़गारी हुई त वो नौरंग वारो वक्त जा वलीउल्लाह तॾहिं पैदा थिया न। अॼु छा आहे हाल जेको जाते आ पूरो लॻो पियो अल्लाह जो कसम जेको जाते आ पूरो लॻो पियो हलाल हराम लकड़ हज़म पत्थर हज़म बस बाबा खायूं वेठा आहियूं कंहिं ते बि नज़र था कयूं कंहिं ते पाकिस्तान जी हुकूमत को घट कयो आहे छा कम छा न आहे पाकिस्तान में केॾियूं अल्लाह सही नेमतूं ॾिनियूं आहिनि। समुंड पाकिस्तान में दरिया पाकिस्तान में नहरूं पाकिस्तान में चश्मा पाकिस्तान में रेगिस्तान पाकिस्तान में दरिया जबल पाकिस्तान में चार मौसमों पाकिस्तान में हर किस्म जो फल फ्रूट पाकिस्तान में हर किस्म जो अनाज पाकिस्तान में बर्फबारी पाकिस्तान में अल्लाहु अकबर कबीरा सोन चांदी पाकिस्तान में हीरा जवाहरात मोती पाकिस्तान में गैस कोयला पाकिस्तान में पेट्रोल डीजलूं पाकिस्तान में उन जे बावजूद जॾहिं खां पाकिस्तान आज़ाद थियो आहे आज़ादी नज़र अचेव थी। हाँ साईं अमरान जो पेट भरजे ई कोन थो। हिकिड़ो फ़कीर आयो हिकिड़े बादशाह जे ख़िदमत में बादशाह खे बादशाह साहब तुंहिंजो वॾो नालो ॿुधी आयो हाँ त तूं वॾो सखी आहे जेको तुझे दर ते ईंदो तूं उनखे अॾे छॾींदो आहे कोई ख़ाली न आहे मोटंदो मां वॾो नालो ॿुधी आयो हाँ अॼु ॾिसण आयो हाँ त तुंहिंजी सखावत केतिरी आहे। हाणे बादशाह खे चई बादशाह जो तोखे सखावत ॾेखारे थो वे हथ में किशकोल कशकोल होसी हो छा चइबो आहे किस्तो किस्तो कशकोल फ़कीर जे हथनि में हो। बादशाह पंहिंजे ॻिचीअ मां हिकु क़ीमती हार पातल हो उहो हार लाहे उन फ़कीर जो उन किस्ते में विधो कशकोल में विधो ॾिठईं त हार त वॾो आहे पर उन जे बावजूद उन फ़कीर जो कशकोल कोन भरियो। हिन भरिसां हीरा जवाहरात जूं बोरियूं भरियूं पयूं वज़ीर खे चई ॿ टे बुक भरिजी वेंदो उन ॿ टे बुक विधा हीरन जवाहरात जा कशकोल में बादशाह ॾिठो त कशकोल कोन भरियो। वज़ीर खे चई खणी बोरी लाएसि
एक बोरी लाथईस, बी बोरी लाथईस, टे बोरी लाथईस, कशकोल कोन भरियो त फकीर अजीब निगाहों सां बादशाह के ॾिसे पियो। बादशाह शकीब होते यार हाणे एॾी नेकी कई कशकोल न थो भरजे हिन जो। बादशाह चयो बिस्मिल्लाह पढ़ी पंहिंजे मथे ते जेको कीमती ताज पातल हुस ओ ताज लाथई जे हाणे हेॾो कीमती आहे, हाणे फकीर जो कशकोल भरजी वेंदो। उन कशकोल में जो विधई ॾिठई त उन फकीर जो कशकोल तबिको न भरियो। बादशाह चवण लॻा जा बना हाणे मुंहिंजी आहे हीअ वाट, कम मूंखां टपी वियो, मूंखे ॿुधाए त कशकोल कॾां थो थिए, हे भरजे ई नथो। मां विझी विझी थकियो हां, तू वठी वठी थकियो न, भरजे कोन थो, हे कशकोल कॾां थो थई। फकीर चवण लॻो साईं हे कशकोल वॾो कीमती आहे, तव्हांजो वस न आहे जो हिन कशकोल खे भरे सघो, छो त हे कशकोल आम न आहे, हे कशकोल पाकिस्तान जी हुकूमत जो कशकोल आहे। इहो क़यामत जे सुबुह ताईं भरण वारो ई न आहे। चओ पंहिंजी क़िस्मत खे अब आलिम कल बि मैदान में, अॼु बि मैदान में, ऐं इंशाअल्लाह आलिम सुभाणे बि मैदान में रहंदा। चो इंशाअल्लाह ये तहरीक कल पे जारी सारी ही, अज पे जारी सारी है, इंशाअल्लाह जैसी ताई जिस्म में जाना रत जो आखिरी कंदरा मौजूद है, वक्त जे यजीदन के खिलाफ हुसैन जी तहरीक जारी सारी रही। इंशाअल्लाह जी सदा बुधण तो चाहे हां। अल्लाहु अकबर कबीरा। वञम सहाबा पंहिंजनि बचड़नि खे हलाल खाराईंदा हा। अरे तवज्जो कयो, सुनो अली सफ़र में हो, सफ़र खां मोटियो, घर आयो, सलाम कयई। अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सलाम जो जवाब ॾिनो। सुने होचे अम्मा फातिमा खां पुछो, फातिमा घर में कुछ मौजूद आहे खाइण जे लाइ? चई अली घर में कुछ भी मौजूद कोने, न अटो आ, न चांवरा, न जवा, न सूतिया, कुछ मौजूद कोने। फाकन जो आलम मा बचड़ा बे भुख ते हन। अल्लाह अकबर। सुने अली जे दिल में ख्याल है तो भला वन्या थोड़ी मेहनत क्या, मजदूरी क्या, मर पिया कमाया, बच्चन जे लाइ कुछ खणी अचां, छो त सहाबा वट मेहनत मजदूरी कबाहत कोन हुई, मजदूरी करण बि मदीने जे मीर जी सुन्नत आ। सुन अली बाहर आयो, मजदूरी तलाश कई, मजदूरी कोन मिली, परेशान थियो। हिकिड़े दोस्त वटि आयो, उन दोस्त खे चई यार मां खे कर्ज़ खपे। चली हुकुम आहे, घणो कर्ज़ खपे? चई घणो न खपे, मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो दीनार कर्ज़ खपे, हिकु दीनार। उन सोने अली खे दीनार ॾिनो। सोने अली दीनार वरितो, अचे पियो, अञा सामान कोन वरितो अथई, मंझंदि टाक जो टाइम आहे। रस्ते में मुंहिंजे साईं जो ॿियो सहाबी हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला उनजी मुलाक़ात थियसि। सोने अली चयो मिक़दाद ख़ैर था, मंझंदि टाक जो टाइम आहे, काॾे थो वञे, छा मसइलो आहे? चई अली काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, घर में फाका आहिनि, बच्चा बुख ते आहिनि, पेट में मानी जो गिरोह बि कोन वियो आहे। अली निकतुम त मेहनत कयां, मजदूरी कयां, पर पिया मिलनि त बच्चे जन सामान वठी वञा, सीधो वठी वञा, खुराक वठी वञा, पर अॼु मजदूरी बि न मिली, हाणे वापसि घर पियो वञा। सुने अली फरमायो साॻो हाल मुंहिंजे घर जो बि आहे, पर मिक़दाद मूंखे लॻे थो त तुंहिंजे घर जी हालत मुंहिंजे घर खां वधीक ख़राब आहे। मां दीनार कर्ज़ वठी आयो हां, मिक़दाद हे दीनार तूं खणी वञ ऐं पंहिंजनि बच्चनि जे लाइ खाद खुराक जो सामान वठी वञ। मिक़दाद फरमायो अली न, खातून जन्नत तुझे इंतजार में वेठी आ, जन्नत जे जवानन जा सरदार तुझे इंतजार में वेठा आहिनि। अली मेहरबानी कर, दीनार तू खणी वञ, पंहिंजनि बच्चनि जे लाइ कुझु वठी वञ, क़ुर्बान वञा। सुहिणे अलीअ जे शान तां जॾहिं हज़रत मिक़दाद इनकार कयो त मुंहिंजो मुर्शिद अली फरमायो मिक़दाद तोखे अल्लाह जे पाक ज़ात जो कसम आहे, दीनार तू खणी वञ। ॾिसो त सही ईमान ते नज़र त कयो, अल्लाह जो कसम। बहरहाल हज़रत मिक़दाद दीनार वरितो, हलियो वियो। सुनो अली घर न वियो, मस्जिद नबूवी जे अंदर आयो। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो ज़ुहर जी नमाज थी, मुझे साईं इमामत कराई। सुने अली मुझे साईं जे कढ नमाज पढ़ी। सुनो अली मस्जिद में वेठो रहो, असर जे नमाज जो वक्त थियो, मुझे साईं आयो, इमामत कराई। सुने अली कढ नमाज पढ़ी, तवज्जो कजाए, साईं सलाम फेरियो, नमाज मां फारिग थिया, साईं उथिया, वञण लगा। जॾहिं साईं वञनि पिया त मुंहिंजे साईं सोने अली खे आवाज़ ॾिनो, अली थकिजी पियो।
अब सुभान अल्लाह चवंदा हलो ना मूंखे यकीन आहे जेका वेठा हो समूरा समूरा सहाबा जा गुलाम वेठा हो गुलाम सुभान अल्लाह ईअं न आहिनि चवंदा अॼु मां नौरंगबाह ते मदीने जे मीर जे गुलामनि जी सुभान अल्लाह ॿुधण आयो हा मुझे साईं सुने अली के आवाज़ो दिनो अली जनाब अलीउल मुर्तजा मुझे साईं के जवाब दिनो लब्बैक व सादैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा साईं मुझो अब्दो तहां ते कुर्बान मुझी अम्मा तहां ते कुर्बान साईं अली हाजिरा गुलाम हाजिरा नौकर हाजिरा सहाबी हाजिरा जानिसार हाजिरा वफादार हाजिरा अल्लाहु अकबर मुझे साईं फरमायो अली अजु मां मोहम्मद करीम जी दिल थी चे अजु मां मोहम्मद करीम अली जे घर जो मेहमान बन जा अली जे दर जो मेहमान बन जा जने मुझे साईं ये जुमला फरमाया तवज्जो कजा सोने अली जो चेहरो आसमान जे तरफ खजी वियो ए मुझे सोने अली रब के बधायो ओ मौला मुश्किल कुशा तू ओ मौला हाजत रवा तू ओ मौला मुख्तार कुल तू ओ मौला सजी कायनात के खलकण वारो तू ओ मुझा रब आसमानन के खलकण वारो तू जमीनुन के विछाइण वारो तू सिज के रोशनी ॾियण वारो तू चंड के चांदो की ॾियण वारो तू सितारन के नूर ॾियण वारो तू ओ मुझा मौला समुंडन दरियान के खलकण वारो तू ओ मुझा रब इंसानन जिन्नन फरिश्तन के पैदा करण वारो तू ओ मुझा रब अजु मेहमान त हेड़ो अता क्यों थई अली जे घर जे हाल जी तोखे खबर आ ओ मुझा रब रिस्क ॾियण वारो भी तू रोटी ॾियण वारो भी तू ओ मुझा रब हाणे तोखे पारता ओ मुझा अल्लाह तोखे पारता ओ मुझा रब जी कुदरत सां को बंदोबस्त कजाए तवज्जो कजाए नौरंगवा वाला मुझो साईं जनाब अलीउल मुर्तजा जे घर में दाखिल थो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा मुसल्ले ते बैठी आ जिक्र अस्कार में मशगूल आ मुझे साईं पंहिंजी न्याणीअ खे सलाम कयो अम्मा फातिमा साईं जे सलाम जो जवाब दिनो मुझो साईं बैठो एडा सुनो अली बैठो आ मुझे साईं फरमायो फातिमा जी मुझा बाबा फातिमा या सामो देगड़ी पईया या हांडी पईया या देगची पईया इन मां दूहा था निकरन ओ फातिमा इन देगड़ी मां खुशबू थी अचे फातिमा देगड़ी त खणिया अम्मा फातिमा हैरान थी वई मुसल्ले ता उठी उन देगड़ी के खई वाह जी खुशबू वाह जी खुशबू वाह जी खुशबू तेरे अम्मा फातिमा जी नजर जनाबे अलीउल मुर्तजा जे नजर सा मिली सोने अली अम्मा फातिमा के अखिन नखिन में इशारो क्यों फातिमा सुबह पूछो मैं घर में कुछ आहे तू जो कुछ मौजूद कोने अट्टो भी कोने चावल भी कोने जौ भी कोने सूती भी कोने फातिमा ये हांडी कनाया हे ताम कनायो हे किराम कनायो अम्मा फातिमा जनाबे अलीउल मुर्तजा के अखिन नखिन में जवाब दिनो ओ अली मुके उन कायनात अल्लाह जे इज्जत जो कसम जे मुझे बाबे जे मथे ते खत्मे नबूवत जे ताज के सजायो अली मां फातिमा के भी खबर कोने ते ही हांडी कनाया अब अखिन नखिन में इशारा थींदा आहिनि न जीअं वापारी रुमाल में ॻाल्हाईंदा आहिनि अब सम्झो था न पक्को थई पक्को माना लखो अब कच्चो थई माना 10,000 अब है पक्को इन मां है कच्चा कढ जाए समझो था न माना 90,000 अब है पक्को है वरी कच्चा मथा विझ जांस माना 10,000 अधु वापारी मां भी आया घबरायो न हाँ अल्लाह अकबर जे रुमाल में वापारी ॻाल्हाईंदा आहिनि या अखिन नखिन में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उस्ताद शागिर्द खे इशारो कंदो आहे सम्झींदो आहे चवंदो भॼ हाणे वेहंदुमि त मोचड़ा खाईंदुमि इशारो कंदुसि सम्झींदो बाबा हाणे उस्ताद सॾे थो अचिणो आहे अखिन अखिन में इशारा थींदा आहिनि न कि चवण वारे चयो न आंखों आंखों में इशारे हो गए तो मां पूरो थो कयां मोहब्बत सां चओ न सुभान अल्लाह आंखों आंखों में इशारे हो गए आंखों आंखों में इशारे
हो गए, हम तुम्हारे तुम हमारे हो गए। अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा हांडी खणी आई साईं जे खिदमत में। अल्लाह पंहिंजी कुदरत सां पंहिंजे महबूब खे ॿुधायो मुंहिंजा महबूब माहौल ख़राब थी वियो आहे। अली फातिमा खां पुछे थो हांडी कॾहिं आई आहे? फातिमा चएसि मूंखे ख़बर न आहे त कॾहिं आई आहे। मुंहिंजा महबूब मसइले खे सिधो कर। किताबनि में अचे थो मुंहिंजे साईं फरमायो अली जी मुंहिंजा साईं, फातिमा जी मुंहिंजा बाबा। मुंहिंजे साईं फरमायो अली हैरान थियण जी ज़रूरत न आहे, फातिमा परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तवज्जो कजां नूरनि वाह वारा। मदीने जे मीर फरमायो अली हैरान थियण जी ज़रूरत न आहे, फातिमा परेशान थियण जी ज़रूरत न आहे। हाज़ा सवाबुद्दीनार। अली जेको अॼु अल्लाह जे रस्ते में दीनार ख़ैरात कयो हई, रब नक़द बदलो अता करे छॾियो अथई। जंहिं बचड़नि जे लाइ खाधा अलाए काथां ईंदा हुआ, उन्हनि बचड़नि जे शान जो केरु मुक़ाबिलो कंदो? अल्लाह जो कसम। मां बारहा चयो त हुसैनीअ जी दावा करें थो, हुसैनी हुक्मनि ते ज़िंदगी गुज़ारे बि ॾेखार। ख़ुदा जो कसम सुणे हुसैन त उहो आहे जंहिं करबला जे रेगज़ार धरतीअ ते बि निमाज़ क़ज़ा कोन कई आहे। तीरनि जी बरसात आहे, नेज़नि जी बरसात आहे, तरारुनि जी बरसात आहे। सुनो हुसैन थो चए ज़ालिमो निमाज़ जो वक़्तु थी वियो, निमाज़ त पढ़ण ॾियो, ज़ालिमो निमाज़ त पढ़ण ॾियो। ईअं न थिए जो क़यामत जे ॾिहाड़े हुसैन जो रब हुसैन खे मयार ॾे। हुसैन मदीने में त निमाज़ क़ज़ा न कई, मके में त निमाज़ क़ज़ा न कई, हुसैन जंग जे मैदान में जिहाद जे मैदान में निमाज़ खे क़ज़ा करे आए। मता रब हुसैन खे मयार ॾे, ज़ालिमो निमाज़ त पढ़ण ॾियो। अल्लाहु अकबर। इन तीरनि जे बरसात में बि मुंहिंजे मुर्शिद हुसैन निमाज़ खे कोन छॾियो हो। जिसकी हिम्मत पर अलीयुल मुर्तज़ा को नाज था। आखिरी जुमला है यार, सुभान अल्लाह मोहब्बत वाली। जिसकी हिम्मत पर अलीयुल मुर्तज़ा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे, पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। जिस तरह से सजदा किया था करबला में आपने, उसके सजदे पर खुदा लम यज़ल को नाज था। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। अल्लाहु अकबर कबीरा। हुसैन जो पैगाम नमाज थई, हुसैन जो पैगाम रोज़ो थई, हुसैन जो पैगाम काबतुल्लाह जो तवाफ थई, हुसैन जो पैगाम उम्रो हज थई। हुसैनियत जो पैगाम मालन जो हिसाब करे ज़कात ॾियण थई। हुसैनियत जो पैगाम क़ुरान खे पढ़ण थई। हुसैनियत जो पैगाम क़ुरान खे समझण थई। हुसैनियत जो पैगाम क़ुरान जे हुक्म जे मुताबिक पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण थई। हुसैनियत जो पैगाम अखलाक थई। हुसैनियत जो पैगाम किरदार थई। हुसैनियत जो पैगाम गुफ्तार थई। हुसैनियत जो पैगाम हलाल थई। ऐं नूरन वारा हुसैनियत जो पैगाम इहो थई, ये गर्दन कटजे, 1000 दफा कटजे, पर अल्लाह वहदहू ला शरीक लहू का सवा गैरुल्लाह जी झोकट ते न झुके। अज वाइदो कर त इंशाअल्लाह ही असांजी गर्दन झुकंदी त हिक अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी चौकट ते झुकंदी। आयो को इंशाअल्लाह चवण वारो? मां इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां।
अल्लाह से तहा के तौफीक दींदो। आखिर में हिकड़ो ऐलान जमीयत उलमा इस्लाम जे तरफा ऐलान कियो वियो 14 अक्टूबर सूमर जे ॾिहाड़े शाम जो 4 बजा मीरपुर खास जे सरजमीन ते अजीम शान फकीदुल मिसाल मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कॉन्फ्रेंस जो इनेकाद कियो वियो जेदा मेहमान खास फरजंद मुफ्ती महमूद कायद इब्ने कायद इमामुल इनकलाब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुदा सजी जमात के इन अजीम शान मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस जी दावत नजर जे थी शरीक थी करे सवाब दारैन हासिल कदा मां जेको चयो।